जहिन मिट्टीअ जी खुशबूअ खे ॼातो हिते, जहिन सांग जे संग खे सुञातो हिते, तंहिंसां कहिड़ो भला मुंहिंजो नातो हिते, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरीअ मां निकिरी वञे, तंहिंखे चओ मुंहिंजी धरतीअ मां निकिरी वञे, तंहिंखे चओ मुंहिंजी सिंधड़ीअ मां निकिरी वञे, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरीअ मां निकिरी वञे। नाज़रीन, प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां, अवां जो मेज़बान ज़फ़र हकड़ो। अॼु असीं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में अवांखे ॾेखारींदासीं त कशमोर कंधकोट में शहीद थियल जेको आहे सो डॉक्टर अजमल सावंत जे हवाले सां अॼु सिंध जे सहाफ़ियुनि, सियासी समाजी तंज़ीमुनि ते मुश्तमिल JWC जेका तंज़ीम आहे, उन JWC जे पारां हैदराबाद में हिकु वॾी भरपूर नमूने जी रैली कढी पई वञे ऐं उन रैलीअ में सिंध जे अदीबनि, दानिश्वरनि, तालीमी माहिरनि, शागिर्दनि, उस्तादनि, पोरियत तंज़ीमुनि, हारी तंज़ीमुनि, वकील अॻुवाणनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई आहे। अॼोकी इन रैलीअ में डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल खे हिकु वॾी साज़िश करार ॾिनो वियो आहे ऐं हिते जेके मौजूदु माण्हू आहिनि, अॼु उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। JWC जी हैदराबाद जे तरफ़ां जेका हीअ रैली कढी वई आहे, उन रैलीअ में डॉक्टर अजमल सावंत जे हवाले सां उहा ॻाल्हि ॿोल कंदा ऐं उन्हनि खां पुछंदासीं त डॉक्टर अजमल जे क़त्ल खे कीअं था ॾिसो। उनखां अलावा हीअ जेको JWC जे पारां अॼु हैदराबाद में ऐं ईद खां पोइ माना 4 मई जे ॾींहं ते कराची प्रेस क्लब जे आॾो वॾी एहतिजाजी रैली कढी पई वञे। उन जूं तयारियूं बि ज़ोरनि शोरनि सां थी रहियूं आहिनि ऐं हिते जेके मौजूदु माण्हू आहिनि, असांजा अदीब, दानिश्वर, सिविल सोसाइटी सां तालुक़ु रखंदड़ माण्हू, वकील आहिनि, साफ़ आहिनि, इन्हनि खे बि जेको आहे सो कराचीअ में रैली में शिरकत जे लाइ JWC जे तरफ़ां दावत ॾिनी वई आहे ऐं हिते मौजूदु जेके माण्हू आहिनि उन्हनि जो चवणु आहे त हू कराचीअ ताईं JWC जी जेका रैली हूंदी उन में गॾु हूंदा। JWC जेका एहतिजाजी तहरीक जो ऐलान कयो आहे, उहो हैदराबाद सिंध जे समूरनि डिविज़नल हेडक्वार्टरनि में एहतिजाजी रैलियुनि खां पोइ 4 मई ते कराचीअ में भरपूर रैली कढी वेंदी। उन जूं तयारियूं बि जेको आहे कयूं पई वञनि। ईद खां पोइ उन जूं तयारियूं कयूं वेंदियूं ऐं उते जेका रैली हूंदी उन में बि साॻी सूरत हाल हूंदी। सिंध जा दानिश्वर, अदीब, लेखक, तालीमी माहिर, शागिर्द, वकील ऐं साफ़ी शरीक थींदा। अचो त तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था। हिते मौजूदु जेके असांजे हिन JWC जी रैलीअ में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ आहिनि, त उन्हनि जो छा चवणु आहे डॉक्टर अजमल जे क़त्ल जे हवाले सां ऐं हीअ जेका JWC जी तहरीक पई हलाए उन तहरीक जे हवाले सां हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिन जो छा चवणु आहे। अजमल सावंत जो क़त्ल आहे, इहो आम माण्हू जो क़त्ल न आहे, इहे सिंध जे शऊर, तइलीम, तरक़ीअ जो क़त्ल आहे। अजमल सावंत हिकिड़ो पढ़ियो लिखियो इंसानु हो, बाशऊर इंसानु हो। हू चाहे पियो त पंहिंजे इलाइक़े में इल्म जो ॾीओ रोशन कयां। उनजे करे JWC जिथे बि को ज़ुल्म थींदो आहे या मज़लूम माण्हू हूंदो आहे उनजी मालिकी कंदी आहे। ऐं जीअं ई शहीद अजमल सावंत जो वाक़ियो पेश आयो त असां फौरी तौर ते मीटिंग घुराए उन में इहो फ़ैसिलो कयो त सभिनी डिविज़नल हेडक्वार्टर में असां सिंध जे सान्हे वंदनि सां गॾिजी हिन अजमल सावंत जे नाहक खून जे हवाले सां भरपूर एहतिजाज कंदासीं। तव्हां ॾिठो त नवाब शाह, कंदकोट, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ासि ऐं अॼु हैदराबाद में सवनि ऐं हज़ारनि जे तइदाद में जेके बाशऊर धुरियूं आहिनि, जंहिंमें वकील आहिनि, अदीब, शाइर, आम माण्हू या जेके बाशऊर माण्हू आहिनि उन्हनि शिरकत कई। उनजे करे हीउ जेको सरदार को ऐं भोतार को नाकारा निज़ाम आहे उहो नथो चाहे त सिंध जो को ग़रीब मिसकिन माण्हू पढ़े अॻिते वधे ऐं उहो जेको इल्म जे रोशनीअ सां ॿियनि माण्हुनि खे। उनजे करे हीउ इल्म जो क़त्ल आहे। हीउ वॾेरा ऐं भोतार चाहिनि था त सिंध में जहालत हुजे, माण्हू जेको उहो पढ़नि न ऐं असां पंहिंजो जेको ई निज़ाम आहे सरदार को इहो क़ाइमु रखूं। उनजे करे JWC 4 मई ते कराची वञे पिए एहतिजाज करणु। उनखां पोइ असां अॻिते लाइ अमल जोड़ींदासीं त अजमल सावंत जे खून सां कीअं इंसाफ़ थी सघे ऐं असां वारसनि सां बि राब्ते में आहियूं ऐं जीअं ई वारस असांखे ॿुधाईंदा, छाकाणि त अजमल सावंत जा असां बि वारस आहियूं। हू सिंध जो शऊर हो, हू सिंध जो हिकिड़ो नौजवान। उनजे करे JWC तव्हां ॾिठो त अहिड़ी गर्मीअ में रोडनि ते आहे ऐं असां पंहिंजे पुरअमन एहतिजाज खे जारी रखंदासीं। असां सम्झूं था वॾेरो ऐं जागीरदार ऐं सरदार जेको क़िस्म जो हिते माण्हू आहे
उन्हनि सिंध खे मक़तल गाह बनाए छॾियो आहे। ही शहीद अजमल सावंत जो क़तल हिकिड़े शऊर जो क़तल आहे, हिकिड़े पढ़ियल लिखियल माण्हू जो क़तल आहे। ही सिंध त सूफ़ियुनि जी धरती रही आहे, अमन जी धरती रही आहे, पर असां सम्झूं था त हिन में सिंध जे वॾेरनि जागीरदारनि सरदारनि इहो वाज़े पैगाम ॾेई छॾियो आहे सिंध जे माण्हू खे त पढ़ियल लिखियल माण्हू खे हिते हक़ु न आहे जीअण जो। अजमल सावंत उहो पढ़ियल लिखियल हिकिड़ो इदारो हो जेको पंहिंजे ॻोठ में ग़रीब माण्हुनि खे पढ़ाए लिखाए के मक़ाम ते पहुचाए आहे ऐं उहे वॾेरनि ऐं जागीरदारनि ऐं सरमारदारनि सां मुंहुं अटकाए ॻाल्हाइनि हा, पर हिते जा वॾेरा जागीरदार इहो नथा चाहिनि। अञा ताईं उन जा कातिली गिरफ़्तार न आहिनि थिया। माना एतिरी जेको आहे सो ज़ुल्म जी बेरहमाना हिते लॻो पियो आहे। स्टेट क़ाइमु लॻी पई आहे वॾेरनि जी। पहिरीं तव्हां ॾिसो माज़ी में नाज़िम जोखे खे शहीद कयो वियो, अॼु अजमल सावंत खे शहीद कयो वियो आहे। इन जे लाइ वॾेरनि ऐं जागीरदारनि जे लाइ सिंध में वॾी तहरीक हलाइणु खपे। हिन में सभिनी शानामंदनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे। जेतिरे ताईं वॾेरनि जागीरदारनि सरदारनि मां सिंध जा माण्हू जान न छॾाईंदा त असांखे अञा अजमल सावंत जहिड़ा शहीद ॿिया बि खणणा पवंदा। हिननि खे कटेरे में आणे हिननि खे सज़ा ॾियारणु खपे। जेके हिन जा मुख्य जवाबदार आहिनि, जिन इशारे ते हिन खे शहीद कयो आहे, वॾे में वॾो कातिल उहे आहिनि। जेतिरे ताईं वॾेरनि सरदारनि खां जेको आहे हिसाब किताब न थींदो त अञा सिंध सां ज़ुल्म थींदो। डॉक्टर प्रोफेसर अजमल सावंत जो जेको क़तल आहे, उन क़तल ते सॼी सिंध दुखी आहे। सॼी सिंध जेको आहे मातम कंदा आहे ऐं उन क़तल जे हवाले सां JWC जेके बि सिंध जे अंदरि सखर में मीरपुर ख़ास में ॿियनि हंधनि ते, बल्कि अॼु जेको हैदराबाद में हीउ शानदार एहतजाज जेको मुनज़म कयो आहे, ऐं सम्झां थो उन ते JWC खे जस था ॾियूं। प्रोफेसर अजमल सावंत जो जेको क़तल आहे उहो बुनियादी तौर ते टारगेट किलिंग आहे। छाकाणि त कॾहिं तव्हां ॾिसंदा त सिंध जे शहरनि में कॾहिं ॿहिराड़ियुनि में जेके असांजा ज़हीन होशियार ऐं माहिर माण्हू आहिनि, जेके उस्तादी पेशे सां वाबस्ता हुजनि, डॉक्टर हुजनि, इंजीनियर हुजनि, साइंटिस्ट हुजनि, उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे क़तल कयो थो वञे। पोइ उन लाइ कॾहिं नस्ली दहशतगर्दीअ जो नालो ॾिनो थो वञे, कॾहिं क़बीलाई जेको आहे सो तकरारनि जो। हे क़बीलाई तकरार नाहे, ही बुनियादी तौर ते अजमल सावंत खे टारगेट करे उनखे क़तल कयो वियो त इन क़िस्म जा जेके ज़हीन ऐं होशियार माण्हू आहिनि उहे सिंध वटि न हुजनि। हिकिड़ो माण्हू जेको फ्रांस में पढ़े थो, फ्रांस में जॉब बि करे थो, उहा छॾे सिंध में अची सिंध जे नौजवाननि खे जेको आहे सो पंहिंजे इल्म खां आगाही ॾिए थो ऐं हुननि खे अॻु भरो करे थो। उन क़िस्म जो माण्हू हिते जेके बि सिंध दुश्मन क़ुवतूं आहिनि उन्हनि खे जेको आहे सो कोन थो वणे। JWC जेको बि एहतजाजनि जो सिलसिलो शुरू कयो आहे, या सॼी दुनिया में अवां ॾिसंदा त जिते बि हिकिड़ो बि सिंधी रहे थो, उन डॉक्टर प्रोफेसर अजमल सावंत जे क़तल ते लाज़मी एहतजाज कयो आहे। ऐं हे जेको एहतजाजनि जो सिलसिलो आहे उनखे वधाइणु खपे, छाकाणि त हे ॾाहप ऐं ॾात जो क़तलु आहे। हीउ जेको आहे सो शऊर जो क़तलु आहे। ऐं जेकॾहिं ॾाहप ॾात ऐं शऊर खे क़तलु कयो वियो त पोइ जहालत त असांखे पथर जे दौर ॾे वठी वेंदी। उन लाइ पथर जे दौर ॾे वञण खां बहितर आहे त असां भली पंहिंजा सिर ॾेई छॾियूं, पर असां पंहिंजे ॾाहप ऐं शऊर जी बका ऐं बचाव जे लाइ जदोजहद जारी रखूं। महिरबानी। आउं सम्झां थो त इहो ओचितो मामिलो कोन्हे। हिन जे पोयां जेका मुंहिंजी राय आहे, हिकिड़ी वॾी गहरी प्लानिंग आहे। उनजो मतिलबु इहो आहे त अमन अमान जी सूरत एतिरी ख़राबु कई वञे त जीअं आम माण्हू सख़्तु बेज़ार थी पए, आम माण्हू परेशान थी वञे अमन अमान जे करे, ऐं पोइ जवाबु ठही मिले सरकारनि अदालनि खे त जीअं हू ख़ासि तौर ते सिंध जे कचे ज़मीन 12 लख एकड़ जेका कचे ज़मीन आहे, उन ते हू हर सूरत में हर हाल में अमन अमान जी सूरत जो मसइलो पैदा करे उन ते हू कब्ज़ो करणु घुरनि था। असुल हक़ीक़त इहा आहे। न त कबीलाई झड़नि में न को अजमल सावंत जो हिसो, न को कबीलाई झड़नि में अजमल सावंत जो को हिसो पती, न को हुते सियासी तौर ते कंहिं धुर जे लाइ या कंहिं सरदार जे लाइ या कंहिं कबीले चङे मुड़ुस लाइ को हू एॾो वॾो नुक़सानकार हो। अहिड़ी का सूरत कोन्हे। इन करे आउं सम्झां थो पियो त हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको सिंध में पढ़ियल कढ़ियल माण्हू में वेल नोन माण्हू हुयो, जेको ॿाहिरि दुनिया खे छॾे, यूरोप खे छॾे, फ्रांस खे छॾे अची सिंध खे पंहिंजे वतन खे जेको आहे अहमियत ॾिए थो पियो, उनखे टारगेट करे असुल में अमन अमान जो मसइलो जेको आहे त
पैदा कयो वियो आहे। हाणे तव्हां ॾिसंदव सॼे कचे में घोटकी में रावती में सॼो जेको आहे ऑपरेशन शुरू थी वियो आहे। उनजो अमन अमान सां का दिलचस्पी कोन्हे जेके ऑपरेशन कनि था सगारा अदारा। ऐं सम्झां थो पियो तव्हां ॾिसंदव सुपर हाईवे जो पासो जामशोरे खां तव्हां शुरू थींदो त सॼे पासे ते जेको आहे त हुकूमत पीपल्स पार्टी जे हवाले कयो वियो आहे ऐं खॿो पासो जेको आहे सखार अदारनि जे हवाले कयो वियो आहे। तव्हांखे ॿिन्ही में का बि इंटरफेरेंस नज़र न ईंदी। हर को पंहिंजी पंहिंजी धुन में सॼो पासो तव्हांजो खॿो पासो असांजो। ओ जहिन मिट्टीअ जी खुशबूअ खे ॼातो हिते, ओ जहिन सांग जे संग खे सुञातो हिते, ओ तंहिंसां कहिड़ो भला मुंहिंजो नातो हिते, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरीअ मां निकिरी वञे, ओ तंहिंखे चओ मुंहिंजी धरतीअ मां निकिरी वञे, तंहिंखे चओ मुंहिंजी सिंधड़ीअ मां निकिरी वञे, ओ तंहिंखे चओ मुंहिंजी नगरीअ मां निकिरी वञे। पहिरीं ॻाल्हि इहा त JWC जे दोस्तनि अजमल सावंत जे क़त्ल ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतजाज कया आहिनि। अॼु जेको प्रेस क्लब हैदराबाद जे अॻियां सॼी सिंध जे शऊर खे गॾु कयो आहे। सिंध जे अदीबनि ऐं दानश्वरनि शाइरनि खे सिविल सोसाइटी जे माण्हुनि खे सियासी कारकुननि खे उन ते जसलनि ऐं असीं सम्झूं था त अजमल सावंत जो जेको क़त्ल आहे उहो सिंध जे शऊर जो क़त्ल आहे, सिंध जे तइलीम जो क़त्ल आहे, सिंध जे ईंदड़ नसलनि जो क़त्ल आहे। ऐं असीं हिकिड़ा बेदर्दी सां मारिया पिया वञूं। सिंध जा अदीब, सिंध जे कारकुननि खे सियासी कारकुननि खे सिंध जो जेको प्रोफेसर पढ़ाए थो उनखे मारियो वञे थो। सुवालु इहो आहे त ईअं छो आहे। हीअ जेका रियासत जे अंदरि रियासत क़ाइमु करे रखी आहे सरदारनि जी, जेके सरदार अदालतनि खां मथां फ़ैसिला कनि था, कारोकारी जा फ़ैसिला कनि था, संग चटी जा फ़ैसिला कनि था, माण्हुनि खे हिक ॿिए सां वेड़ाए उन जे क़त्लनि जा फ़ैसिला कनि था। अदालतूं चवनि थियूं त हिननि ते बंदिश आहे, हीअ फ़ैसिला वॾेरा न कनि, सरदार फ़ैसिला न कनि, उन जे बावजूदि बि सरदारनि खां इहे फ़ैसिला कराया वञनि था, उन्हनि खे मज़बूत कयो पियो वञे। तंहिंजे करे हीअ जेका सरदारी निज़ाम आहे इन मां जान छॾाइण जे लाइ सिंध जे शऊर खे, सिंध जे अदीबनि खे, सहाफ़िन खे, सिविल सोसाइटी जे समूरनि माण्हुनि खे उथी बीहणो पवंदो ऐं हिन मां जान छुटंदी। तॾहिं छुटंदी जॾहिं असीं सभु सिंध जा माण्हू यकमुश्त थींदासीं, हिकु आवाज़ थींदासीं, तॾहिं असीं पंहिंजे ईंदड़ नस्ल खे बचाए सघंदासीं। तॾहिं असीं ईंदड़ जेके असांजा अजमल सावंत आहिनि, जेके हज़ारे तइलीम ॾियनि था असांजा उस्ताद ऐं प्रोफेसर, उन्हनि खे तॾहिं असीं बचाए सघंदासीं, तॾहिं असीं पंहिंजे वतन खे बचाए सघंदासीं, तॾहिं असीं दुनिया सां तरक़ी ऐं कुलो मिलाए हलंदासीं जॾहिं असीं हिन दकियानूसी निज़ाम मां जान छॾाईंदासीं। तमामु अहम इशू JWC वारनि दोस्तनि खयो आहे। ॾिसो, पंहिंजो हिकु शऊर जो क़त्ल आहे। के माण्हू चवंदा भई के मोती दाणो, भाई मोती त उनजो ख़रीद माण्हू करे सघे थो, ऐं जेको अनमोल माण्हू हूंदो आहे न उनजो मोल ई कोन हूंदो आहे। हीअ अजमल सावंत जेको हो अनमोल माण्हू हो ऐं हू आयो आहे ॿाहिरि मुल्क में असांखे तव्हांखे ऐं सिंध जे ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ त हीअ तरक़ी कनि, हीअ मथे अचनि, हिननि खे शऊर मिले ऐं हुन अहिड़े कंहिं इलाइक़े में वञी जेको हुन माना पंहिंजो इंतिख़ाबु कयो आहे जेको इलाइक़ो ॿरंदड़ आहे। ऐं ही डाकू राज मुसलसल हले पियो ऐं उनखे ही गवर्नमेंट पंहिंजो कंट्रोल करण लाइ तयारु कोन्हे। अहिड़ा अनमोल माण्हू काफ़ी आहिनि जेके हिन हुकूमत जे दहशत ऐं हुकूमत जे डाकुनि जे वर चढ़ी वियो आहे। हीअ तमामु हिकिड़ो अनमोल माण्हू आहे, उनखे भेटा पेश करणु हिकिड़ो ज़रूरी आहे ऐं उनजो आवाज़ उथाइणु असांजो तव्हांजो सभिनि जो फ़र्ज़ु आहे त हीअ हिकिड़े वॾे इंसानियत जो क़त्ल ऐं असांजे सिंध जो ख़ासि करे त अहिड़ो माण्हू वरी असांजे सिंध में मां चवां थो त सदियुनि में बि पैदा कोन थींदो जेको हिकिड़ो पंहिंजे अंदरि में दर्द खणी ॿाहिरि मुल्क जा पैसा, डॉलर
छॾे हू अची पहुतो त भाई न मां पंहिंजे सिंध जे मारूअड़नि जहांगीरनि खे ऐं ॻोठ जे माण्हुनि पंहिंजो बचनि खे बि पढ़ाईंदुमि ऐं उनखे बेदर्दी सां क़तलु कयो हुयो। अञा ताणी उन जे कातिलनि खे हुकूमत गिरफ़्तार कोन करे सघी आहे। सिर्फ़ु मज़ामत सिर्फ़ु वञी उज़ुर ख़ान खां अलावा गवर्नमेंट जे तरफ़ां सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां का अहिड़ो क़दम कोन्हे। न को वज़ीर आला उते हली वियो आहे, न को पार्टी जो को पीपल्स पार्टी जो को सरबराह उते वियो आहे। लिहाज़ा ही असां सम्झो त हिकिड़ो सम्झो मुर्दा क़ौम आहियूं ऐं असांखे हाणे असांखे 2 क़दम अॻिते वधिणो पवंदो ऐं इन जेके दहशती गर्दी आहे इन खे ख़तमु करण जे लाइ असांखे इदारनि जो साथ ॾियणो पवंदो। ऐं मां तमामु जे WC दोस्तनि जो मां पंहिंजो इहो शुक्रगुज़ार कयूं था त हिननि सभिनि दोस्तनि खे सियासी समाजी कारोबारी तमामु शख़्सियतनि गॾु करे ऐं हीअ अॼु पंहिंजो हैदराबाद जेको सिंध जो वॾो ॿियो शहरु आहे ऐं उन जे अजमल सावंत जे करे हीअ रैली कढे थो वञे। महिरबानी। बुनियादी तौर ते जेको उस्ताद हूंदो आहे उहो तब्दीलीअ जो आणण जो ज़िम्मेवार हूंदो आहे। सिंध जेका असांजी हिकिड़ी पोइते पयल आहे उनखे तब्दीली आणण जे लाइ एजुकेशन जो वॾो रोल आहे ऐं उन एजुकेशन में यकीनन हिकिड़े सुठे उस्ताद जो वॾो रोल आहे। ऐं उहो उस्ताद जेको ॿाहिरां पढ़ी आयो हुजे, जंहिंखे नई टेक्नोलॉजी जी ख़बर हुजे, जेको पंहिंजी नौकरियूं छॾे पंहिंजे हिकिड़े जज़्बे सां हिते आयो हुजे, उनजो क़तल तमामु वॾी असांजे क़ौम जे ख़िलाफ़ु साज़िश आहे। ऐं अहिड़े माण्हूअ खे क़तल करे असांजे ॿारनि खे महरूम कयो वियो ऐं हुनजे माइटनि जिन ते हिन ते हेॾी इन्वेस्टमेंट कई, गवर्नमेंट हेॾी इन्वेस्टमेंट कई, हुनखे PhD कराई, हुनखे शहीद करणु ख़ुदि गवर्नमेंट सां नाइंसाफ़ी आहे। पर मूंखे सम्झ में नथो अचे त गवर्नमेंट पंहिंजे असासनि खे, गवर्नमेंट पंहिंजे असेट्स जो छो नथी ख़्यालु करे। इन्हनि खे त सख़्त खां सख़्तु सज़ा ॾियणु खपे त जीअं अहिड़े क़िस्म जा वाक़िया न थियनि। ऐं अजमल सावंत तमामु प्यारो छोकिरो हो, असांजो स्टूडेंट रहियो हो, बाद में हितां खां ग्रेजुएट करे वरी मास्टर्स PhD फ्रांस में कई, हुते नौकिरी कई ऐं पोइ हिकिड़े जज़्बे तहत वापसि आयो। ऐं हाणे केॾी न मायूसी आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके मोटी अचणु चाहिनि था। त यकीनन इलाही दुख जी ॻाल्हि आहे ऐं असां निंदियूं था हिन अमल खे ऐं भरपूर मुतालबो था करियूं त अहिड़े अमल खे रोकियो वञे ऐं जिन खे सज़ा ॾिनी वञे सख़्तु खां सख़्तु। यकीनन असांजी पॉलिटिकल पार्टीज़ खे बि अॻियां अचणु खपे, पर ज़ाहिर आहे जॾहिं उहे नथियूं अचनि त जेके राइट ग्रुप्स आहिनि, जेके राइट एक्टिविस्ट आहिनि, उहे पंहिंजे अॻियां अचनि था। ऐं JWC तमामु सुठो अमल आहे। असां जेकॾहिं हिकिड़ो नथा करे सघूं त घटि में घटि हिन अमल खे बुरो चऊं ऐं इन जे लाइ असां हिकिड़ी मास मोबिलाइज़ करियूं त JWC तमामु सुठो रोल पई करे। अॼु तमामु वॾो इवेंट थियो आहे, हेॾा माण्हू गॾु थिया आहिनि, माण्हुनि खे मोबिलाइज़ कयो वियो आहे ऐं इनशाअल्लाह हुनजो कुझु न कुझु असरु थींदो। गवर्नमेंट खे जेको सो थोरी ख़बर पवंदी त भई केतिरा माण्हू चाहिनि था त हिन ते कुझु एक्शन थिए। असां सभिनी जो मुतालबो इहो हो त आईनी जे तौरु तव्हां ज़िम्मेवार आहियो ऐं जेकॾहिं उनखे जेके कातिलनि खे नथा गिरफ़्तार कयो त तव्हां रेज़िग्नेशन ॾियो। जेसिताईं इहो असां माहौल क्रिएट कंदासीं न पोइ ख़ौफ़ खाईंदा। असां कंहिं ॿिए ते ॾींदा त की फलाणनि खे की भई तव्हां ज़िम्मेवार आहियो, त अमन अमान छो न क़ाइमु कयो का आईनी तौरु। ऐं बिलावल साईं क़ौमी असेंबली में थो तक़रीर करे, UN में तक़रीर थो करे, आइन इंसानी हक़, कश्मीरनि जे हक़ ऐं हिते 6 करोड़ जेके सिंधी माण्हू उन्हनि जा के हक़ कोन्हनि के। असां घणी वठूं उन्हनि खां, उन्हनि खे वठिणो आहे त उहे गिरफ़्तार। मां सम्झो त शऊर क़तल आहे, इल्म जो क़तल आहे, फ़हम जो फ़रासत जो क़तल आहे। पर छा आहे त मसइलो इहो आहे त लाभ जंगल आहे। असां वटि सूबे में सिंध में जेको आहे लाभ जंगल आहे। हुकूमत सिंध जो अॻो नंढ में सुती पई आहे। उहा ख़ुदि हुननि वॾेरनि खे जागीरदारनि खे ख़ुदि जेको आहे माना बाक़ाइदे पेट्रोनाइज़ करे वेठी आहे। तंहिंजे करे हिकिड़ो माण्हू जेको ॿाहिरि वेठो हो, हिकिड़ो नरम नाज़ुक नफ़ीस माण्हू, हुन चयो त मां पंहिंजे ॿारनि जी ख़िदमत कयां थो पियो। उहो हिते आयो आहे ऐं अचे हुन ते जेको आहे मतिलबु बाक़ाइदे इल्मु शुरू कयो आहे। उनखे भोतारनि कोन, उनखे जेको आहे माना मञो, उनखे जेको आहे क़तल करे छॾियो। अॼु 15 ॾींहं थी विया आहिनि। 15 ॾींहंनि खां हुननि जो को बि जेको आहे अञा ताईं कातिलनि जो त पतो कोन्हे। हूअं जेकॾहिं को माण्हू को कराची में दहशतगर्द मरे थो त चीफ मिनिस्टरनि जूं डोरूं लॻी थियूं वञनि। हिते कोई न पहुतो आहे, तॾहिं हिते कोई न पहुतो आहे। अञा ताईं कातिल नथो पहुतो आहे। कातिल ज़मीन खाई वई, आसमान खाई वियो आहे। इहा मौजूदा सिंध हुकूमत जी ज़िमेदारी आहे। इहो क्रिमिनल नेग्लिजेंस आहे अमराज शाह जी, छो त होम मिनिस्टर बि उहो आहे त चीफ मिनिस्टर बि उहो आहे। उहो हिन खां ज़िमेदारी खां नथो वठी सघे। अॼु सिंध जो शऊर रसनि ते आहे। JWC उनखे सलाम आहे, उहो रस्ते ते आहे। सिंध जो अदीब, दानिशवर, फ़िलासफ़र, ॾाहो सियासी कारकुन रस्ते ते आहे। असां शहीद अजमल सावंत जे क़तल खे डाइजेस्ट करणु न ॾींदासीं ऐं हिन वॾेरा शाही, जागीरदार शाही ऐं क़बाली निज़ाम जे ख़िलाफ़ु जेसिताईं निज़ाम रहे नथो, असांजी दुजो जारी रहंदी। ऐं मौजूदा हुकूमत खे बि असीं ॿुधाए था छॾियूं त तूं हाणे हे बि पंहिंजा जेको ट्रपड़ खणनि। हिननि 15 सालनि जेकी तबाही ऐं बर्बादी कई आहे, उहा अजमल सावंत जे रूप में नज़र अची रही आहे। हिननि खे बि असां पुछियो कंदासीं, हिननि खे बि असां कोन छॾींदासीं।
सरदारी निज़ामनि जे तहत क़बाइली जहिड़नि जे तहत हुनखे इन वर चाढ़ियो वियो, पर अफ़सोस इहो आहे त अॼु ॾींहुं ताईं बि अञा ताईं कुझु बि न थियो आहे ऐं जवाबदार गिरफ़्तार न। पर हुन दिलेर ऐं शहीद जवान खे सलाम आहे जेको पंहिंजी उते पुर आराइश ज़िंदगी गुज़ारे रहियो ऐं पंहिंजी रोज़गार कमाए रहियो, पर हुनखे कुझु सालनि खां पोइ पंहिंजे सिंध जे लाइ, सिंधी नौजवाननि जे लाइ, उन्हनि खे आला तइलीम ताईं पुॼाइण जे लाइ, हुननि जो मुस्तक़िल संवारण जे लाइ हू पंहिंजो पाकिस्तान वापसि आयो। पाकिस्तान वापसि खां अची पोइ IB जॉइन कई ऐं उते हिकु प्रोफेसर हो ऐं तमामु हिकिड़ो टैलेंटेड माण्हू हो, जंहिंजो हीउ क़तल जेको आहे हीउ आईंदड़ नस्ल नौजवाननि जे लाइ वॾो हिकिड़ो नुक़सानु आहे। असां उनजे पुरज़ोर मज़म्मत करूं था उनजे। मैं खराज तहसीन पेश करता हूँ। इंतहाई ज़बरदस्त एहतजाज है कि आज तमाम हैदराबाद के स्टेक होल्डर्स बशमूल हैदराबाद सिटीज़न फोरम यहाँ मौजूद है और इतना दुख है अजमल सावंत की शहादत का। हम इसे ना किसी दरगाह के सूफ़ी का कत्ल समझते हैं, ना किसी कौम के फ़र्द का कत्ल समझते हैं, बल्कि अजमल सावंत के कत्ल को हम सिंध के शऊर का, सिंध के विज़डम और तदब्बुर का कत्ल समझते हैं और मुतालबा करते हैं। हुकूमत सिंध से वो कोशिशें कर रही है, कातिलों के पीछे इंशाअल्लाह जल्द या बदेर कातिल गिरफ्तार होंगे और उनको करारे वाकई सज़ा दी जाएगी। जेको असांजो नए ॿारनि जो मुस्तक़बिल आहे, जेका माण्हू पढ़े था अचनि ऐं असांजी अॻियां फ्यूचर जेको हुनखे पढ़ाइनि था, हुनजो क़तल आहे ऐं जेको हीउ मथे पासे अपर सिंध में जेको सरदारी निज़ाम आहे, हीउ सभ खां वॾो कारण आहे हिनजो की हीउ जेको सिलसिलो बंदि कोन थो थिए। जेको जागीरदारी सिस्टम आहे या जेको कबीलाई सिरिश्तो आहे, उहो बुनियादी तौर ते उनखे मज़बूत थो कयो वञे ऐं उहो उनखे जेको एजुकेशन हिकिड़ो धकु थी लॻाए त हीउ अजमल सावंत खे क़तल करे हिकिड़ो अलामती तौर ते इहो ॾेखारियो वियो आहे त तव्हां जेको आहे फ़िक्री इल्मी तौर ते बि जेको जेकॾहिं तव्हां कोशिशि कंदो त उनखे रोकियो वेंदो। त आउं सम्झां थो त इहो सॼो समाज खे रोकण जी कोशिशि आहे, जंहिंमें सॼो जागीरदारी सिस्टम आहे। पूरो जो पूरो हिकिड़ो प्लांटेड कमु हो जंहिंखे हुन सां हुनखे शहीद कयो वियो आहे। हू नथा चाहिनि त सिंध जी तइलीम जेको आहे सुधरे। सिंध हू ज़ाहिर आहे हिते छा करे हा, सिंध जी तइलीम में जेके बि ख़ामियूं ख़ूबियूं हुयूं उन्हनि खे ज़ाहिर करे हा ऐं हू पंहिंजा एफर्ट्स वठे हा ऐं सिंध जे शऊर जे लाइ विढ़े हा। हीउ हिकिड़े घर जो क़तल न, पर असांजी सिंध धरतीअ जे मुआशिरे जो क़तल आहे, सिंध जी सुजागीअ जो क़तल आहे। त ख़ुदारा अॼु जेको JWC कयो आहे, पर हर घर जो माण्हू इहो महसूसु करे त अॼु असांजे घर में इहो जेको आहे तॾो विछायल आहे। इहो जेको अजमल सावंत आहे असांजे घर जो भाती हो, जेको नुक़सानु सॼी सिंध धरतीअ खे थियो आहे, इहो ई पूरे मुल्क खे थियो आहे। हिकिड़ी रवादारी जेको सिस्टम आहे, जेको अमन आहे, उहो तबाह करण जी हिकिड़ी साज़िश आहे। असां उन साज़िश जी निंदा बि कयूं था। हिकिड़ो सिंध में अलाए कहिड़ो माहौल पैदा करे कबाली जहिड़ा मज़हब परस्तियूं ऐं जेके से फ़र्क़रा वारा फैलाए सिंध जो जेको शऊर खे किचलियो पियो वञे। सिंध जा जेके ग़रीब ॿार आहिनि उन्हनि खे दुनिया जी जदीद तरीन तालीम ॾींदुमि। उनखे कहिड़ी ख़बर त हिते हिकिड़ा गोरपट खाऊ वेठा आहिनि, जेके ड्रेकोला जेके जिन खे चूस पियल आहे इंसानी रत जी, हे उन्हनि जो शिकार थी वियो। सो हिनखे माराइण में सरदारनि जो किरदारु आहे ऐं सरदारनि में को हथु विझण वारो न आहे। उन जे करे 15 ॾींहं थियो आहे, हिन महिल ताईं हिकिड़ो बि कातिल गिरफ़्तार न थियो आहे। ऐं JWC हैदराबाद खे सलाम आहे त जंहिं अॼु माना एॾो वॾो भरपूर एहतजाज कयो आहे, हिकिड़ो तारीख़ी एहतजाज कयो आहे। तोड़े हुन सां असांजो को तालुक़ न आहे, पर जेसीं ताईं शहीद अजमल जा कातिल गिरफ़्तार न थींदा हीउ एहतजाज जारी रहंदो। अजमल सावंत जो कत्ल को कबाइली रिवायती कत्ल न आहे, पर सिंध जे शऊर जो, सिंध जे हिकिड़े आलिम उस्ताद साइंसदान जो कत्ल आहे। उनजे ख़िलाफ़ ही सिंध जे माण्हुनि जो रद्दमल आहे। ऐं हिन एहतजाज ते लाड़काणे खां पोइ सखर खां पोइ मीरपुर ख़ास खां पोइ अॼु हैदराबाद में हीउ जेको एहतजाज थियो आहे, इन ते सभ खां वधीक आउं JWC जे सरवान डॉक्टर करीम राजपर खे सलाम पेश करियां थो, जंहिं हीउ ज़बरदस्त एहतजाजी लहर उथारी आहे। ऐं चाहियां थो त जेसीं ताईं शहीद अजमल जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि, हीउ एहतजाज जो सिलसिलो जारी रहणो। 4 PhD आहे AI में सिंध में, ऐं उन मां हिकिड़े माण्हू खे जेको आहे सो कबाइली तकरारनि में उन्हनि जेको आहे सो मारे विधो, शहीद करे विधो। जागीरदारी निज़ाम अंग्रेज़नि जो पैदा कयल आहे, ठाहियल आहे मथां खां। हीअ रियासत उनजे तसलसुल में उन्हनि खे बचाईंदी थी अचे। पुलिस पार्टी बि उन्हनि जी जागीरदारी जी नुमाइंदा जमात बणी बीठी आहे। सो
सभिनी जेके बि क़तल थियनि था कहिड़ी बि दुर जा थियनि था असां उन्हनि सभिनि जे ख़िलाफ़ आहियूं। असां चाहियूं था ज़रूरी सुधारा थियनि, बेज़मीनदारनि खे ज़मीनूं ॾियनि, जागीरदारनि खे ज़मीनूं वापसि वठनि। अजमल सावंत जो क़त्ल आउं सम्झां थो त मजमूई कलेक्टर हिकिड़े शऊर जो क़त्ल आहे, माना हिकिड़े फ़र्द जे शऊर जो क़त्ल न आहे। पूरी दुनिया में तइलीम याफ़्ता जेके माण्हू हूंदा आहिनि उनजे आनर में प्रोग्राम थींदा आहिनि, उहे रोल मॉडल करे समाज में पेश कया वेंदा आहिनि त असांजी जेका आईंदा जेका जनरेशन आहे उहा हिननि वांगुरु थिए, हिननि वांगुरु तइलीम अदा करे, हिननि वांगुरु क़ौम जी ख़िदमत करे। उहो माण्हू मूं त हालांकि मुंहिंजो ज़ाती तालुक न आहे, हिते असां सभु हिकिड़ो यकजती तैर बीठल आहियूं त सुभाणे किथे असीं हिन राह में क़त्ल न थी वञूं। सच पुछो त मूंखे अजमल सावंत जे रूप में ईअं थो लॻे त जेको मां पाण क़त्ल थियो हुजां, मुंहिंजो को बैरिस्टर जेको लंडन मां पढ़ी आयो हुजे उहो क़त्ल थियो हुजे। डिग्री हिकिड़ी अलॻि हुजे थी, माना डिग्री जे रूप में इंसान जो रत हुए, इंसान जो क़त्लेआम थिए त आउं सम्झां थो त इहो हिकिड़ो तमामु सिंध जे लाइ हिकिड़ो ख़तरनाक इंडिकेटर आहे। उन जे लाइ असां सिंध जे शऊर जेतिरो बि थी सघियो आहे, आउं सम्झां थो त हीउ जेको ख़ौफ़नाक क़त्ल थियो आहे, ताबनाक जेको क़त्ल थियो आहे, उनते सिंधी क़ौम हिकिड़ो कलेक्ट हिकिड़ो इज्तमाही तौर ते हिकिड़ो पंहिंजे ॿधीअ जो मीडिया ते बि सबक़ ॾिनो, इंटरनेशनल इदारनि खे बि लिखियो आहे, सिंध गवर्नमेंट खे लिखियो आहे। हिते बि तव्हां ॾिसो त वण जी काठी आहे, माना हिते तव्हां ॾिसो त तव्हांखे हाई कोर्ट जा वकील मिलंदा, हिन एतिजाज में सुप्रीम कोर्ट जा वकील मिलंदा, जर्नलिस्ट मिलंदा, सिविल सोसाइटी जा माण्हू मिलंदा। हीअ माना सम्झो त हीअ 200-400 माण्हू न आहिनि, ही पूरी सिंध जो हिकिड़ो मैसेज आहे पूरी दुनिया खे त असां 5000-7000 साल जेका पुराणी तहज़ीब आहियूं क़त्ल में यकीन नथा रखूं, इल्म ते यकीन रखूं था, शऊर ते यकीन रखूं था, रक़्स ते यकीन रखूं था, मौसीक़ी ते यकीन रखूं था। त आउं सम्झां थो त हीअ मज़हबी लिहाज़ खां ॾिठो वञे त हीअ माना हिकिड़ो तमामु वॾो क़त्ल आहे। इन जी माना जेतिरी मज़मत कजे, इनखे कंडेम कजे, इनखे जुडिशरी में खणी अचिजे, कातिलनि खे कैफ़े किरदार थी पहुचाइजे। महिरबानी। तरफ़ां सिंध जी अक़लियतुनि तरफ़ां असीं हिन कंडेम था कयूं जेको मर्डर थियो आहे, ब्रूटल मर्डर थियो आहे। असीं चाहींदासीं त सिंध में अमन क़ाइमु कजे ऐं जेके जिरगाई सिस्टम आहिनि, ट्राइबल जहिड़ा आहिनि, ऐं सभिनी ख़तमु करे हिकिड़ी अहिड़ी सोसाइटी जिते रूल ऑफ लॉ हुजे। असीं चाहींदासीं त माइनॉरिटीज़ जे ख़ासि तौर ते उन्हनि सां बि मसइला थियनि था, अहिड़ा बि प्रोग्राम सिंध TV ऐं JWC उहे प्रोग्राम इन ते बि करे ताकी असांजा मसइला हल थी चुकनि। नाज़रीन, JWC जे पारां जेका हैदराबाद में रैली कढी वई, उन रैलीअ में शरीक सिंध जे सहाफ़िन, सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि तोड़े अदीबनि ऐं दानिश्वरनि, वकीलनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु हुयो त डॉक्टर अजमल जो जेको क़त्ल हुयो हिकु वॾी साज़िश हुई ऐं हीअ जेके ज़ाती झेड़ा कराया पिया वञनि उहो सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम जो जेको सिलसिलो आहे उनजे जेसिताईं सिंध मां जागीरदारी ऐं सरदारी निज़ाम जो ख़ात्मो न आंदो वेंदो ऐं जेके करप्ट पुलिस ऑफिसर आहिनि जेके उन्हनि जागीरदारनि जे चवण ते ऐं सरदारनि जे चवण ते ग़रीब माण्हुनि जे मथां केस दाख़िल कराइनि था, FIR दाख़िल कराइनि था ऐं उन्हनि खे जेको आहे सो रुपोश थियण ते मजबूर कनि था, हीउ उनजो सिलसिलो आहे। ऐं जेसिताईं इहो सरदारी निज़ाम जो ख़ात्मो न आंदो वेंदो तेसिताईं जेको आहे सो हीउ अजमल सावंत जहिड़ा असांजा जेके पढ़ियल गढ़ियल माण्हू आहिनि उहे क़त्ल थींदा रहंदा। अवां ॿुधियूं ॻाल्हियूं हिननि जूं ऐं एहतजाजी रैली में जेको मुख़्तलिफ़ माण्हुनि ख़िताब कयो, उन्हनि में सिविल सोसाइटी सां तालुक़ु रखंदड़ ऐं प्रोफेसर बि ऐं अदीब दानिश्वर वकील हुया। हुननि जो इहो बि चवणु हुयो त 4 मई ते जेका कराची में रैली कढी वेंदी उन में हू भरपूर शिरकत कंदा। प्रोग्राम हैदराबाद टाइम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकड़ो खे ॾींदा इजाज़त। तेसिताईं सदाईं गॾु।